काजी अहमद लॻोट अली शेर खोसो वासी खोसो बिरादरी जो गुलाम नबी गुलबेग इसाक खोसो प्रेस क्लब काजी अहमद पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे मुबैना इल्ज़ाम हणंदे चयो काजी अहमद पुलिस असांजे टिनि हमराहनि अज़ीम खोसो रब नवाज़ खोसो ऐं जावेद खोसो खे कराची में बेगुनाह गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। मां ॻोठ शेरली खोसे खां ॻाल्हायां थो, गुलाम नबी खोसो। कल्ह खरल साहब वञी मज़ूरी कनि था कराची में। हिकिड़े ते त केस हो ग़रीबत जे करे वीचारो वञी रोज़ीअ सां लॻो, नाजाइज़ बिरादरी मसइलो आहे, उन ते केस कयो अथनि, उहो ॿधी आया आहिनि। रब नवाज़ जावेज़ उहे पैदा ई कोन कया अथनि, ख़बर कान्हे त खरल साहब कहिड़ो करे छॾिया आहिनि ऐं कोर्ट सबूरीअ बि हुननि खे माना भरी करे छॾियो आहे। हुननि मामनि पंहिंजो मुड़ुसु पाण मारायो आहे, असांजी ॿाह जो चकर आहे, बिरादरी चकर आहे, उन जे करे पूरियूं एफआईआरूं कराए असां ते ॿधाए असांखे ग़रीबनि खे परेशान करे। हाणे कल्ह बि हमराह छापो हणी ॿधी आई आहे पुलिस, अञा ताईं ज़ाहिर कोन कयो आहे त किथे आहे न किथे न। भला साईं हिकिड़े ते त केस हो, त ॿिया त वीचारा मज़ूर आहिनि, मज़ूरी कंदा, उहे त रहंदा आहिनि, उन्हनि ते ख़ाली नसीब कान्हे कटियल। जो भाउ जेको आहे सो कराची में ॿधी खणी आयो आहे, साहिबु हिते काजी में पुलिस ॿधी खणी आई आहे। उन जाइ ते जेको आहे ॻोठ अचण जे लाइ मज़ूरी हुते कंदो, ॻोठ अचण जे लाइ तयारी कई त मथां हिननि छापो हणी था पोइ पैसा वरिता अथनि या हूअं ई उते छापो हणी ॿधी खणी आया आहिनि। उन में मुंहिंजो भाइटो बि जेको आहे मुंहिंजे भाउ सां गॾु नंढिड़ो 8 सालनि जो आहे, उहो 8 सालनि वारो भाइटो बि मुंहिंजो गुम आहे। इहा छोकिरो असांजो उते कराची में हथी नथो अचे, साइकिल मोटर आहे उहो बि खणी आया आहिनि, साइकिल मोटर खणी आया आहिनि। ऐं तंहिंखां पोइ इहा ॻाल्हि त असां ते को बि का बि फर्ज़ी या का बि ॻाल्हि असां ते कान्हे, का नाजाइज़ जेको आहे सो असां सां नाजाइज़ी कई थी वञे। इन जे लाइ असां अपील था कयूं IG DIG खे त असांजी जेका आहे असां मदद कई वञे त असां सां बेगुनाह छो थो थियो वञे। ऐं असां ग़रीब मिसकिन आहियूं, असां पोरे ते उते पोरे सां लॻा पिया आहियूं, हीअ पैसा वठी वॾे शाही करे असां उते धकाया त मर्डर केस जेको आहे असांखे थियो हो, उन वजह असां भरी थी आया आहियूं। जेके रूपोश हो रूपोश भला ठीकु आहे, हिकिड़ो ई खणी आया आहिनि त असां रूपोश वारी ॻाल्हि आहे साहिबु त ज़ाहिर आहे ॻाल्हि, का लिक जी ॻाल्हि त कान्हे का, पर हीउ मुंहिंजो भाउ जेको आहे मुंहिंजो भाइटो 8 सालनि वारो उहो गुम कयो वेठा आहिनि। इहो छाजे करे ज़ुल्म था कनि। इहा महिरबानी असां IG DIG साहिब खे था कयूं, अर्ज़ु था कयूं, ग़रीब मिसकिन आहियूं, असां सां मदद कई वञे। हिननि जो वधीक चवणो पुलिस असांजी डायलिया कराची वारे घर ते चादर चारदीवारी जो तक़दुस पामाल कंदे घर में घिड़ी औरतुनि ऐं ॿारनि खे धिका थाबा ॾेई 70,000 रुपया रोक रक़म ऐं हिकु अदद मोटरसाइकिल समेत 3 माण्हू गिरफ़्तार करे वई आहे। हिननि जो वधीक चवणो त 1 साल काजी अहमद शहर में क़तल थियल सिद्दीक़ खोसो जे केस में असांजे नौजवान अज़ीम खोसो खे बेगुनाह फासायो वियो, जॾहिं त मक़तूल खे संदसि ज़ाल जे क़तल जे प्लान में क़तल कयो वियो हो। जॾहिं त असांजे ॿिनि हमराहनि रब नवाज़ ऐं जावेद खोसो मथां को बि केस दाख़िल न आयो बावजूद काजी अहमद पुलिस गिरफ़्तार करे गुम करे छॾिया आहिनि। हिननि जो वधीक चवणो त पुलिस पारां गिरफ़्तार कयल नौजवान रब नवाज़ खोसो जो 8 साला पुटु दादलो खोसो पिणु ख़ौफ़ खां गुम आहे, जंहिंजी हिन वक़्त ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। इन्हनि चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट IG सिंध DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त काजी अहमद पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजा बेगुनाह गिरफ़्तार कयल नौजवान बाज़ियाब कराए फुरियल रोक रक़म ऐं मोटरसाइकिल वापसि करायो वञे। ॿी सूरत में असां कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी कैंप लॻाए धरणो हणंदासीं। रिपोर्टर बिलाल हैदर कल्यार सां गॾु अली जाफ़री सोलंगी, HRJD न्यूज़ हैदराबाद।